सिंधु माथिरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़संदी अवां सां मुख़ातिबु आहियां। पंहिंजो ही सिलसिलो जारी आहे। सिंधु तहज़ीब पंहिंजी जोभन ते कीअं पहुती, कहिड़नि मरहलनि मां गुज़री, सिंध जो समाज सिंधु माथिरी में समाज तरक़ी कीअं कई, पैदावारी ज़रियनि तरक़ी कीअं कई, पैदावारी ज़रियनि जो हितां जे समाज ते कहिड़ो असरु पियो, तबिका कीअं जुड़िया, पाण इन सभिनी मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। इन करे ही इंतिहाई संजीदा मौज़ू आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन सिलसिले जूं सभु वीडियोज़ ॿुधनि, उन ते पंहिंजी राय ॾियनि, जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। पाण गुज़िरियल भेरे सिंधु माथिरी में समाजी तरक़ी बाबति पुराणे पत्थर दौर माना शुरूआती जेको पत्थर दौर हुयो, उन में पैदावारी ज़रियनि ऐं समाज बाबति, समाजी तरक़ीअ जी सूरत बाबति ॻाल्हि ॿोल कई हुई। हाणे हिन वीडियो में असीं हिन ते ॻाल्हाईंदासीं त विचें पत्थर दौर में सिंधु समाज, सिंध जो समाज, सिंधु माथिरी समाज कीअं तरक़ी कई, उन जा माण्हुनि जी रहणी कहणी, सोच ते कहिड़ा असर पिया। असल में ॻाल्हि इहा आहे त जॾहिं पैदावारी ज़रिया तरक़ी कंदा आहिनि, उन सां गॾु समाज तरक़ी कंदो आहे। पैदावारी ज़रिया, ईजादूं, नंढियूं नंढियूं ईजादूं, उन खां पोइ वॾियूं ईजादूं, उहे समाज में तब्दीलियूं पैदा कंदियूं आहिनि। जेकॾहिं असां सम्झूं त गुज़िरियल 50,000 साल अॻु जेको समाजी सूरत हाल हुई, समाजी सोच हुई, माण्हुनि जो शऊर हो, उन सां अॼु जी साइंसी दौर, टेक्नोलॉजी जे दौर सां भेटा कयूं त उन में ॾींहं राति जो सदियुनि जो फ़र्क़ु नज़र ईंदो माण्हुनि जी सोच में। अॼु जेकॾहिं 1000 साल अॻु जो माण्हू ज़िंदा थी पवे, हिन समाज में अचे, हीअ सूरत हाल ॾिसे, ही तरक़ीअ जी, ही जेके जदीद टेक्नोलॉजी आहे, उहा ॾिसे त हू चरियो थी पवे। त समाज इर्तिक़ा कंदा आहिनि आहिस्ते आहिस्ते। उन इर्तिक़ाई हिकिड़ो मरहलो सफ़र हूंदो आहे जेको सदाईं जारी रहंदो आहे, इहो ख़तमु न थींदो आहे, न हिकु हंधि बीहंदो आहे। तहज़ीब, सक़ाफ़त बि तरक़ी कंदी आहे, हिकु हंधि कान बीहंदी आहे। फीथो ईजाद थियो, फीथे में जेकॾहिं शुरूआति में नंढियूं गाॾियूं, गाॾा ठाहिया विया त उन फीथे तरक़ी करे जहाज़ ताईं, राकेट ताईं सफ़र कयो। सिंधु माथिरी सभ्यता जे सिलसिले में पाण अॼु इन ते ॻाल्हाईंदासीं त विचे पत्थर दौर में असांजो समाज किथे बीठल हुयो। हिन दौर में पैदावारी ज़रियनि वधीक तरक़ी कई, औज़ारनि में सुधारो ऐं वाधारो आयो। ॿियो त तीर कमान ईजाद थी, जंहिं करे शिकार जेको हो उहो वधीक सहिंजो थी पियो। पत्थर मां नवां औज़ार बणाया विया। पहिरियां जेके पत्थर हूंदा हुआ, उन्हनि खे जीअं जो तीअं इस्तेमालु कयो वेंदो हो। पुराणे पत्थर दौर में जेका शिकल हुई, उन मां उन्हनि खां कमु वरितो वेंदो हो। बाद में पत्थरनि खे घड़ियो वियो, संवारियो वियो, कटे लसो करे उन मां मुख़्तलिफ़ औज़ार ठाहिया विया। इहा हिकिड़ी वॾी तरक़ी हुई उन दौर जी। पोइ छा थो थिए त उन्हनि पत्थर जे नवनि औज़ारनि में खुरपी, कुहाड़ी, कुंडी ऐं छुरी, इहे सभु पत्थर मां बणाया विया। जंहिं बैदि हिन दौर जे आख़िर में, विचे पत्थर दौर जे आख़िर में मिटीअ मां बर्तन ठहणु शुरू थिया। इन सां गॾोगॾु जानवर पालण जी इब्तिदा थी। पहिरियां जानवरनि खे उहो शिकार कयो वेंदो, उन्हनि जो गोश्त हासिलु करण लाइ। पोइ इंसानी शऊर इन सतह ते तरक़ी कई त हुननि चयो हिननि जानवरनि खे घरनि में पालिजे। इन्हनि मां जो जेका वार आहिनि, उन मां बि जेको आहे या उन जे खल मां शयूं तयारु कजनि, पंहिंजी सहूलियत लाइ कथ बणजनि, उन्हनि जो खीरु इस्तेमालु कजे। वधीक जानवर जेका आहिनि, उन्हनि जी पालना जो हिकिड़ी माना इब्तिदा थी थिए। जॾहिं अवाइली इंसान जानवर पालिया त संदसि तां कम जो भार हल्को थी पियो। पहिरियां हू सॼो ॾींहुं जानवरनि जे पोयां डुकंदो वधंदो हो, दफ़ा खयूं, औज़ार खयूं, तीर खयूं, उन्हनि खे मारण लाइ। पोइ उन्हनि खे घरनि में पालियो ऐं खेसि ॿार ढोइण,
बार ढोइण ऐं सुवारी करण लाइ इस्तेमालु करणु शुरू कयो, जंहिं करे संदसि जेके हुयूं काफ़ी मुश्किलातूं ऐं तकलीफ़ूं दूर थी वयूं। इन खां सवाइ संदसि खाधे पीते जो बंदोबस्तु पिणु आसान थी पियो। हिन पालियल जानवरनि जो खीरु, उन दौर जे माण्हुनि पालियल जानवरनि जो खीरु ऐं गोश्त पंहिंजे ग़िज़ा में शामिलु करे वरितो। माना विचें पथर दौर में हू खीरु पीअणु ऐं जानवरनि जो गोश्त जेको हो उनखे पंहिंजे ग़िज़ा में शामिलु करे वरितो बाक़ाइदे तौर ते। छाजे करे हाणे घरनि में उनजे जानवर बीठा हुआ, उहे बचा ॼणनि पिया, फर ॼणनि पिया, उन्हनि मां उहे वॾा पिया थियनि, उन्हनि खे हू कोई उन्हनि मां गोश्त बि हासिलु कनि पिया ऐं वॾनि जानवरनि मां खीर बि हासिलु कनि पिया। हिन ई दौर जे आख़िर में ज़मीन खेड़ण तरफ़ इंसान जो ध्यानु वियो। मूं पहिरियां जेका शइ हुनखे मिलंदी हुई, जेका शइ वणनि में, जेको फ्रूट वणनि में हूंदो हुयो, उहो पटे खाईंदो हो। पोइ हुननि ॾिठो त ज़मीन ते कुझु अहिड़ा ॿूटा बि आहिनि जिन जो ॿिज छणे थो, हुन मां वरी नवां ॿूटा पैदा थियनि था। इन करे हुन जे ज़हन में इहो ख़्यालु आयो त छो न इहो ॿिज गुॾ करे पंहिंजे तौर ते फसल पोखिजनि, अञा जंहिंमें माना संचाई थींदी। इन सां छा थो थिए त हिन ढंढुनि ऐं दरियाहनि जे किनारे ते ज़मीन जा नंढा नंढा टुकड़ा खेड़णु शुरू कया। पैदावारी ज़रियनि में तरक़ी थियण करे माण्हुनि जो वॾो तइदादु रोलू ज़िंदगी छॾे करे, भॼ भॼां वारी ज़िंदगी छॾे करे मुस्तक़िल तौरु आबाद थियणु शुरू थियो, जंहिं करे बिरादरी निज़ाम, ख़ानदानी निज़ाम वधीक पको ऐं पुख़्तो थियो। ॿोड़ीअ जी जेका अवसर हुई उहा वधीक तेज़ थी। माण्हुनि जो वॾनि वॾनि टोलनि दरियाहनि ऐं ढंढुनि जे किनारे सां पाणीअ जे सहज ऐं शिकार जी सहूलियत खे नज़र में रखंदे रहाइश इख़्तियार कई। माना जिते माण्हुनि पहिरियों रहाइश इख़्तियार कई जिते पाणी हुजे। इन करे दरियाह ऐं ढंढूं हुया उन टाइम ते जेके, छो करे हुन जी माना इंसानी तरक़ी उहा न कई जो बैराज वाह खोटना पाणी उन्हनि दाणनि जिते पाण वेठा रहिया, इन करे पाण वञी उते वेठा जिते पाणी मौजूदु हुयो। हुननि रहाइश उते इख़्तियार कई, उन जे टोलनि जिते पाणीअ जो संजब हुयो ऐं शिकार जी सहूलियत हुई। जानवर पाणी पीअण ईंदा हुआ, उन्हनि जो शिकार करणु वधीक सवलो हूंदो हो। इन सां माण्हुनि में छा थियो त खाधे पीते जी विरासत हिकु जहिड़ी थियणु लॻी। ख़ानदान में असांजा माना इंसानी समाज अञा ख़ानदान ते पहुचे थो। कबीला, क़ौमियत उहो बात जी ॻाल्हि आहे। उन टाइम ते असीं नथे चऊं था सिंध माथे में का क़ौम आबाद हुई, उहो कबीला हुया, नंढड़ा कबीलनि खां बि नंढा ख़ानदान हुया, बिरादरियूं हुयूं। त सिंध दर विचे पथर दौर जो जेको समाज आहे, विचो पथर दौर जेको आहे उहो 15,000 क़बील मसीह खां, माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण खां 15,000 अॻु खां 8,000 क़बील मसीह ताईं हलियो, जारी रहियो। हिन दौर जे इंसानी वसदियुनि जा असांखे जेका आसार आहिनि उहे गुजरात, काठियावाड़, सखर जे वेझो रोहिड़ी जी टकरियूं, कराची, हैदराबाद ऐं मंछुर ढंढ जे पसगिरदाई वारनि जेके इलाइक़ा आहिनि उतां मिलिया आहिनि। हिन दौर जा माण्हू पंहिंजे पथर जा औज़ार चकमकी पहाड़नि मां तयारु कंदा हुआ, जेकी खेनि अरोड़ जे खंडरनि, सखर जे भरिसां अरोड़ जे खंडरनि मां ऐं उन जे आस पास वारनि टकरियुनि मां मिलंदा हुआ। माहिरनि उतां चकमकी पहण जो अहिड़ो कारखानो ॻोल्हे लधो आहे जिते इहे चकमकी पहण जा औज़ार तयारु कया वेंदा हुआ या मिलंदा हुआ। छो जो चकमकी पहण जेको हूंदो आहे सख़्तु हूंदो आहे। सख़्तु हुजण जे करे घणो करे वढ टुक जो सामान, छुरियूं, कात, कुंडियूं उन मां पाइदार ऐं सुठियूं ठहंदियूं आहिनि, जेकी वरी ॿीहर तिखियूं करे इस्तेमालु करे सघजनि थियूं। एस टी लैम्बर्ग इन बाबति ॼाणाए थो त अहिड़े ऊचे क़िस्म जा औज़ार ऐं उन्हनि जे ठहण जा हंध रोहिड़ी ऐं कोटड़ीजीअ भरिसां मिलिया आहिनि। अहिड़ा ॿिया केतिरा ई हंध विचोले कोहिस्तान में ऐं ॿिया केतिरा ई सामूंडी कपर सां ॾाखिणियुनि टकरियुनि वटि बि मौजूदु आहिनि। हिन दौर में औज़ारनि में तरक़ी अचण करे ऐं बर्फ़ानी दौर ख़तमु थियण करे माण्हू नवनि इलाइक़नि ॾांहुं फैलिजण लॻा।
पाण मथे पथर दौर जी ॻाल्हि कई हुई, जॾहिं माण्हू घरनि में हलिया विया, घरनि में वञी के सदियूं रहा इख़्तियार कनि, पर जॾहिं बर्फ़ानी दौर ख़तमु थियो त हू वरी मैदानी इलाइक़नि में दरियाहनि जे किनारनि ऐं ढंढुनि जे भरिसां अची रहाइश इख़्तियार करणु लॻा। उन दौर में, हिन दौर जे माण्हुनि वॾे तइदाद में ढोर, ढगा, रिढूं ऐं ॿकरियूं पालणु शुरू कयूं। हिन दौर जे माण्हुनि जे रहाइशी हंधनि तां मिटीअ जा ठहियल बर्तन पिणु हथाया आहिनि, जेकी तमामु शुरूआती क़िस्म जा आहिनि, जेकी हथ ते ठाहिया वेंदा हुआ। अञा चक ईजाद न थियो हो, ईजाद न कयो हुन, उनजो इस्तेमालु न थियो। हेठां ई सिंध जे माण्हू घणो करे हिन दौर में मच्छीअ जो शिकार वधीक कंदा हुआ। संदन इन दौर जा औज़ार ठारू, टकरी ऐं कराची में गोल्फ क्लब जो जेको इलाइक़ो आहे उन जे भरिसां मिलिया आहिनि। रोहिड़ीअ तरफ़ मिलियल ॿ माॻ, हिकिड़ो आहे शहनशाह बलोच ऐं ॿियो आहे नवाब पंजाबी। उन माॻनि तां बि इंसानी, उन दौर जे इंसाननि जूं वसंतियूं मिलियूं आहिनि। हिन दौर जा ॿिया आसार माहिरनि खे हाकिड़े दरिया जे किनारनि सां मिलंदा आहिनि, जिन खे पथर जा औज़ार रोहिड़ी तरफ़ खां हाकिड़े दरिया रस्ते पहुचंदा हुआ। माना पथर जा जेके औज़ार हुआ माण्हू हिक ॿिए सां एक्सचेंज कंदा हुआ। हिन दौर जे माण्हुनि खे वढे टुके ख़ासि शिकिलियूं ॾेई इस्तेमालु करणु शुरू कयो। पथरनि खे वढे टुके ख़ासि हिकिड़ी शिकिलियूं ॾिननि। हिननि खाधे खे पचाइण लाइ पथर जूं पाटियूं ऐं तराखड़ियूं इस्तेमालु करणु शुरू कयूं। आहिस्ते आहिस्ते अवाइली इंसाननि पंहिंजे पथर जे औज़ारनि खे सुधारणु शुरू कयो। हाणे हू पथर मां उम्दे क़िस्म जा औज़ार ठाहिण लॻा, उन्हनि में माना सन तरक़ी थी। हिननि मच्छी पकड़ण लाइ कुंडियूं, पथर जा नेज़ा, पाणी ढोअण लाइ जानवरनि जे खलुनि मां पखालूं ठाहे वरितियूं। इन खां सवाइ इन दौर में पथर जूं बहितरीनु कुहाड़ियूं, छुरियूं ऐं ॿियो वढ टुक जो सामान ठाहियो वियो। अहिड़ी शयूं माहिरनि खे लूणी नदी, नंगर पार्कर ऐं ॿियनि हंधनि तां मिलियूं। उन जा बाक़ाइदा सबूत आहिनि, जेकॾहिं को दोस्त चवंदो त असीं सबूत पेश कंदासीं। अहिड़े ई क़िस्म जा वरी ॿिया औज़ार आहिनि। कैप्टन रेड डक खे 1941 में कराचीअ जो ड्रग रोड आहे, उन जे भरिसां जेके टकरियूं आहिनि उतां मिलिया, जेके घणो करे पहिरीं तारीख़ जे चंड जे शिकिल जा आहिनि। सनला शायदि इहे मच्छी मारण जा औज़ार हुजनि या तीरनि जा फर हुजनि, जंहिंजे काठ जा गन घणे वक़्तु गुज़रण करे मिटीअ में मिली विया हुजनि। हिन दौर में शिकार लाइ नोकदार तिखनि औज़ारनि ऐं ॿिए वढ टुक जे सामान शिकार खे वॾी हथी ॾिनी। ऐं हाणे माण्हुनि जा टोला सेविस्तान, मकरान, हाकिड़े ऐं सिंधु जे किनारनि वारनि ॿेलनि में शिकार लाइ निकिरी पिया। उन वक़्तु हाकिड़े ऐं सिंधु जे किनारनि वारनि ॿेलनि में हाथी, गेंडा, बांदर, चीता ऐं ॿिया क़िस्मे क़िस्मे जानवर रहंदा हुआ। हिन दौर खे माहिर शिकारी ऐं माल धारींदड़ माण्हुनि जो दौर बि चवनि था, छो त हिन दौर में अञा ज़रायत का बयानु करण जहिड़ी तरक़ी हासिलु न कई हुई। माना अञा फ़सुलु पूरी तरह पोखाई कनि त इंसानी शऊर न पहुतो। न वरी हिन दौर जा माण्हू क़बाइली निज़ाम हेठि गॾु थी सघिया हुआ। हू अञा नंढनि नंढनि ख़ानदाननि ऐं बिरादरियुनि में विरचियल हुआ, जेकी खूनी रिश्तेदारी ते ॿधल हूंदियूं। पाण ईंदड़ सिलसिले में सिंधु माथिरी में ग़ैर तबक़ाती समाज बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन दौर में गैर तबक़ाती समाज छो हुयो, उहो गैर तबक़ाती समाज कंहिं नाफ़िज़ कयो, कंहिं लागू कयो, या इहो ख़ुदरू हुयो, इंसानी इर्तिक़ा जो हिसो हुयो। पाण हिन ते ॻाल्हाईंदासीं। तेसिताईं असांखे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।